असहाबी व अहल बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअथ फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। सलाम मुझे आका दे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। तमाम मुसलमानों के मुझे आका करीम अलैहिस्सलाम जे आमद जे महीने जो पहलो जुमातुल मुबारक हो जाए। दोस्तों अजीजों, अल्लाह ताला की ज़ात बाबरकात इन पूरी कायनात के पारद महीनन में निजाम अता फरमाए। अल्लाह को आज़म मर्ज़ियत मालिक का 14 महीनों में करे, 21 में करे, 15 में करे, उनकी मर्जी है। लेकिन अल्लाह ताला की ज़ात बाबरकात 12 महीने जो आज पाक कुरान करीम के अंदर जिक्र फरमाए। अल्लाह ताला की ज़ात बाबरकात कायनात के बुधाए ऐ कायनात वारो इन 12 में जितना गौर कदम तवा के मां अल्लाह जी कुदरत जा नजारा नजर अची वेंदा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्न इद्दतश-शुहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स-समावाति वल अर्द मिनहा अर्बअतुन हुरुम। अल्लाह ताला फरमाते हैं ज़मीन और आसमान के मां अल्लाह पैदा करेगा। इधर जो निजाम के मां अल्लाह है, इधर जो निजाम के मां अल्लाह है। 12 महीनों में वटे छलिवा जेके सजी जिंदगी हलका हलका मां अल्लाह जो निजाम हलंदो रहंदो। ऐं कोई 12 महीना कदे 11 को थींदा, पौना 11 को थींदा, सवा 12 भी को थींदा। अल्लाह फरमाए निजाम मां अल्लाह जो उन्हें 12 महीनन जा इस्लामी नाला जन्मा हिकिड़ो नालो आहे रबीउल अव्वल। अरबी बोलीअ में रबी माना बहार, अव्वल माना पहिरी। रबीउल अव्वल जी माना आहे पहिरी बहार। जरा अंदाज़ो लगाओ अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको महीनो अता फरमायो, जंहिं महीने में मुझे महबूब जी आमद थी, उन महीने जो नालो ही आहे पहिरी बहार। बहार कॾहिं ईंदी आहे जॾहिं मौसम खिज़ा ईंदी आहे। पहिरीं वण जा पत छड़ी ईंदा आहिनि, जेॾांहुं केॾांहुं वण ॿूटियूं ॿूटियूं थी वेंदा आहिनि, गुल
कुल नजर को नहीं हुआ जब खिजा जी मौसम वरन जा पकड़ सली रही उन खां पुछा जने मौसम बहार ईंदी आहे तो चईनी पासन खां गुलन जा गुल फुटी पवंदा दुनिया जी मौसम चार मौसम हैं दुनिया में सरल सियारो बहार उन्हारो इंशाअल्लाह रबीउल अव्वल जो महीनो तफसील सां समझाया तो बहार जी मुद चंदो जने चई तरफ खां गुल पन छड़ी वजन इंसान तो चा पर वण भी गुटा गुटा लगदा उन खां पोइ बहार जी मुद ईंदी आहे चई पासन खां अल्लाह गुलन गुलन के पैदा करे सुनी मौसम पैदा कंदो तव्हां असां जो सुने नबी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत खां अॻु नबी दुनिया ते आया हिकिड़ो न 40 1,24,000 नबी आया उम्मतों भी आई नबी अल्लाह को मिला उम्मत के अल्लाह पैदा फरमायो लेकिन मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ुहूर थियण खां अॻु अल्लाह ताला जे कुदरत सां दुनिया में अहिड़ो अंधकार थी वियो बस हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि जो दुनिया में इंसान खे सब खां वधीक औलाद वधीक प्यारो हुजे सब का दौलत खां वधीक भी औलाद मिटन माइटन खां वधीक औलाद लेकिन इंसान एॾो पत्थर भुलिजी वियो हुयो जो अरब समूरा न्यारी ॼमंदी हुई त न्यारीअ खे खणी वञी जबल जे चोटीअ तां उछलाईंदा त हिनजी हड्डी बि बाक़ी न बचे हालांकि कोई अरब पालन जैसो जवाब औरत है लेकिन अल्लाह ताला उन्हें एतिरो अकुल का अंधो बेसमझ करे छॾियो जो उन्हनि न्याणी ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी जंहिंजे घर में न्याणी ॼमे ॼण सभिनी जो ॾोही बणिजी वञे सभई उनखे मुजरिम सम्झनि जंहिंजे घर में न्याणी ॼमे उहो इहे सॼे तमामु को घटिया क़िस्म जो माण्हू आहे एॾी ज़ुल्म जी इंतहा हुई एडी जुल्म जे इंतहा जे अंदर मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पांजे पाक दामन न्यारी अम्मा फातिमा ज़हरा के ईदो वीदे इन पाक चेहरे ते चुमियूं ॾेई करे कायनात खे ॿुधायो ओ कायनात वारो दुनिया न्याणीअ खां नफ़रत थी करे मां मुस्तफा न्याणीअ सां प्यार करे तव्हांखे ॿुधायां थो त न्याणी अल्लाह जी एॾी वॾी रहमत हूंदी आहे अहिड़े ज़माने में जॾहिं न्याणियुनि जो क़त्ल आम हुओ बस देर इहा हुई जो मुझे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पांचे सहाबा खे भी फरमायो तो ओ मां मुस्तफा जा सहाबियो अॼु मां हिकिड़ो ऐलान थो कयां या रसूल अल्लाह कहिड़ो मदीने जे पीर फरमायो जंहिंखे भी अल्लाह जी ज़ात 3 या 4 ॼण जो ज़िक्र ईंदो आहे अल्लाह जंहिंखे 3 या 4 न्याणी मिलियूं उन पंहिंजे न्याणे खे ताते जवान कयो अल्लाह जे रज़ा जे लाइ उन्हनि जी शादी कराए छॾी मुआवज़ो तलब न कई कुछ भी उन्हनि न्याणियुनि जे जिस्म जो एवज़ न वरितई मां मुस्तफा ऐलान थो कयां त मुंहिंजे अल्लाह उनखे दुनिया में जन्नत जी टिकट ॾेई छॾी सुभान अल्लाह देर एतिरी हुई जीअं मुंहिंजे आका ऐलान कयो जंहिंखे अल्लाह टे 4 न्याणियूं ॾिनियूं हुयूं से ॾाढा ख़ुश थी विया पर जंहिंखे अल्लाह हिक या 5 ॾिनियूं हुयूं ज़ारो कपार रोअण लॻा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे त 5 ॾिनियूं महबूब दुआ कयो पर मूंखे 4 ॾिनियूं
उदा अरब जो शुरू न्याणी सा जुल्म जी इंतहा को करे इदा मुझे आका जे हिकड़े ऐलान सां अल्लाह दिल खे तब्दील करे छॾियो। मुझे आका करीम फरमायो जेके बंदियां हन वो बिंदियां के ताते जहान करे अल्लाह जे रज़ा ला शादी करे उनके भी जन्नत जी टिकेट करे चलो आका मुखे किलिया मुझे मुस्तफा फरमायो तोके किलिया जे करे टिकेट करे चलो तो महबूब मुखे रुकी पुत्र न्याणी का देखा मुझे मुस्तफा करीम फरमायो अल्लाह जे दरबार में दुआ करो मौला मुझे न्याणी उन्हें उनके ताल जवान करे अल्लाह जे रज़ा ला शादी करे तू इरादो कर रब के जन्नत जी तुके कदई छदी सुभान अल्लाह महबूब जे अचन सा अजन से हिकड़ो भाव कमाई दुआ मिलन में कमाई दुआ फैक्ट्री में मजदूरी कंदो छाजे करे तमाम पैसा कमाया मुझी भेनरी जवान चरवारिया मां पजी भेन के दाजो नहीं परवाया पीरे चारो रात दी लिखंदो तमाम पजी न्याणी के सो दाजो नहीं शादी कराया मुझा दोस्त इहो एहसान अल्लाह जे साथ कयो मगर कंजे करे जो पिछले बदीन वाले घोट जे करे सुभान अल्लाह उन मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे मदीने वाले मीर जा परवाना मुझे आका की दुनिया ते जलवे अफरोज थे मुझे महबूब ज़मीन ते कदम रखो अंदाज़ लगायो अल्लाह जी ज़ात पाजे महबूब के दीन जे रोशनी में अमर जे झोल में दनो रात जे ऊंदह में अल्लाह महबूब के अमर जे झोल में दनो राज कयो जो अल्लाह जाने कयो तदीन जो आसमान का निकल मलाइकत जी ड्यूटी हुंदिया रात जो खुद जी ड्यूटी हुंदिया दीन अलग हुंदिया रात अलग हुंदिया मुझे अल्लाह की खबर जे महबूब के बोकने लो उन महबूब के मां अल्लाह पूरी कायनात जो नबी बनायो जे कदे दीन में नौकरी तुसे रात सजी जिंदगी रोती रहती दीन चलते रहते ताना दी तुसे तुझे केड़ी हैसियता तू तो उदा ही किनी है महबूब अल्लाह जो आयो तमा दीन जे सोझे में आयो पर जे कदे मां अल्लाह पर जे महबूब के रात में मोतिया रात सजी जिंदगी दीन के ताना दी तो तुझे रोशनी जी केड़ी इज्जता मुझे रब जो महबूब कब्र जे उदाई में आयो मुझे अल्लाह नकी दीन के नाराज कयो नकी रात के नाराज कयो पाजे दूसरे महबूब के पाक खुदियो में जमीन ते चले अफरोज फरमायो जे कदे तारन के दिसजे त रात लगी पईया जे पाक खुदियो के दिसजे त सुबह थी वयो नकी रात के नाराज कयो नकी दीन के नाराज कयो इकड़ा मलाइका अर्श को खुदियो ला अचर पया इकड़ा वजन पया अचर वाला अची गया वजन वाला तैयारी क्या करे चोका अचर वालो ईंदो वालो टूटी वठंदो ओ टूटे वालो वापस थींदो पाक खुदी अर्श को मलाइका आया टूटी संभालला अना जमीन वाला वजन कोन पिया रब महबूब किया वो सदनी मलाइका के दिल पर जुल्दीदार कराई छो सुभान अल्लाह सोचो जे महबूब जे अचर सा अल्लाह ताला जमीन नहीं आसमान के राजी रखो जमीन आसमान के मलाइका के राजी रखो दीन के राजी रखो रात के राजी रखो ओके बुधायो तो वो मुझे अल्लाह पर जे महबूब जे गुलामन के दुखे रखो मुझा दोस्त फकत इन ॻाल्हि खे समझण जी ज़रूरत आहे मुझे करीम आका सल्लल्लाहु
अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद सां अल्लाह जी ज़ात पूरी दुनिया खे रखलाता। वणन में खुशबू, पखियुनि में खुशबू, जानवरनि में खुशबू, जबलनि में खुशबू, एतिरियूं त खुशबू जो त खुशी जो अंदाज़ो बि केरु नथो करे सघे। बस हिकिड़ी ॻाल्हि तो ज़ियादो अर्ज़ कयां त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो सॻो चाचो नालो अथसि अबू लहब। छा नालो आहे? अबू लहब। अबू लहब खे जेॾी महिल ख़बर पई अल्लाह ताला तव्हांखे पके पाक जे ज़मीन जो दीदार नसीब करे, जेॾी महिल बि मक्के में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काबतुल्लाह जो तवाफ़ करण खां बाद में जे वक़्त में सफ़ा मरवा ते माण्हू ॾोरो पाईंदो आहे, सफ़ा खां शुरू कंदो मरवा, मरवा खां शुरू कंदो सफ़ा, आख़िरी सतो चकर जॾहिं मरवा ते पूरो कंदो आहे उन मरवा जे पुट खां दरवाज़ो निकिरंदो आहे। जॾहिं दरवाज़े खां थोरो अॻिते हलंदो अॻियां कारतूस ठहिया पिया आहिनि, उन कारतूस हज़ारनि जी तादाद में उन खां थोरो अॻिते बीठो लाइब्रेरी ठही पई आहे। उते तव्हांखे माण्हू ॿुधाईंदा हे अबू लहब जो घर आहे जिते अॼु कारतूस ठहिया पिया आहिनि, उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जिते ॼाओ उहो घर आहे जिते अॼु बि दीन जी लाइब्रेरी लॻी पई आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला के नसीब करो, आमीन चो। उते पहुचंदो न बिल्कुल उन सेंटर में इन पासे अबू लहब जो घर, हीअ मुंहिंजे मुस्तफ़ा जो घर, वरी इन हक़ते जबल वॾो आहे, उन जो नालो आहे जबल अबू कुबैस। छा नालो आहे? जबल अबू। निशानी ॿुधाए थो छॾां, मुंहिंजी ज़िंदगीअ लाइ एतिरी आहे, मन तव्हांखे ख़ुदा घुराए थो यादगिरियूं अचनि। उन जबल अबू कुबैस ॾे निहारींदो ॾाढो लंबो आहे, पर खिड़कियूं नज़र ईंदियूं। आम माण्हू खां पुछंदो कोई तव्हांखे चवंदा बादशाह गवर्नर जा महल ठहियल आहिनि, पर जेकॾहिं कंहिं आशिक़ खां पुछंदो त इन किथे बि खिड़कियूं न आहिनि, इन जबल में खिड़कियूं छाजे करे, उहो तव्हांखे अजीब मंज़र ॿुधाईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कहिड़ो मंज़र ॿुधाईंदो तव्हांखे ॿुधाईंदो त जॾहिं हबीब बिन मालिक यमन मां अबू जहल घुरायो, अबू लहब घुरायो, उतबे घुरायो, शैबे घुरायो, मुंहिंजे मुस्तफ़ा जा जान जा दुश्मन हुया। उन ज़माने में यमन जो बादशाह जेको हबीब बिन मालिक जे नाले सां हुयो, ॾाढो नेक इंसान हुयो, माण्हुनि में ॾाढी उनजी इज़त हूंदी हुई, माण्हू ॾाढो उनखे एतिराम सां ॾिसंदा हुया। अबू जहल ऐं उनजे सॼे टोले उन हबीब बिन मालिक ॾे ख़त लिखियो त असांजे घर में असांजो भाइटियो आयो आहे, जंहिं नबी हुजण जो ऐलान कयो आहे, असांजे पुतनि खे त टोले छॾे पर अनक़रीब तुंहिंजे यमन ते बि कब्ज़ो करण वारो आहे। जल्दी अच त मुक़ाबिलो कयो। हबीब बिन मालिक पंहिंजी मशहूर फौज वठी करे मके जे सरज़मीन ते पहुतो। आयल हो अबू जहल वारनि जे दावत में, जेॾी महिल राति जो कमु वेठा अबू जहल वटि पहुचो, उन्हनि खे चई कहिड़ो तव्हांजो भाइटियो, भला उनखे बि त घुरायो, उन सां मां ॻाल्हायां। उन्हनि चयो हा कासिद मोकिलियो मुंहिंजे महबूब खे, हली हबीब बिन मालिक तव्हां सां ॻाल्हाइण आयो आहे। जीअं मुंहिंजे मदीने जो पीर उथियो पाण फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका, अबू बकर जी मुंहिंजा दिलबर, अचो मां मुस्तफ़ा सां गॾु हलो, हलो त हली हबीब बिन मालिक सां ॻाल्हाए अचूं। बसाती मुझे महबूब सां गॾु केरु? सो अली मुर्तज़ा सैयदना अबू बकर सिद्दीक़ अगर मदीने जो ताजदार, मेरा मुझे सो महबूब जो भाउ अली ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी जो उन कमरे में जिते सभई सरदार वेठा हुया, मदीने जो ताजदार अची वियो। जीअं मुस्तफ़ा ते नज़र पवंदी हुई, अल्लाह जी कुदरत जे निगारो सभिनी जा कंध ईअं हेठि थी विया ॼण कहीं छिप उन्हनि जे मथां किराए छॾी हुजे।
सभी भी जाकर झुकेगा वो जो महबूब मुस्तफा की रहे अल्लाह जो करम नसी रहे वो जो मदीने जो ताजदार भी करे जने सगनी में जो निहारे हर नी जातम दा झुकिया प्यार वो जो मुस्तफा चले तो हुराए भी है कम तो भी मथे लखा कयो कान को छाजला ना को मोकलो तो केर गुन तो कुछ हबीब बिन मालिक तो रोकन मथे करे जी मुझे महबूब निगाह पई दिल जो दिल में पढ़ के जी सुना के गालू गया तुझी हिकड़ी निगाह मुझे दिल जी दुनिया बदलाए छलिया हबीब बिन मालिक चूके उन वक्त में बादशाह हुयो यमन जो बादशाह हुयो बादशाह बना रोबवारा हुया मुझे महबूब ने आए जी सुना ओ सुना आया हो बुधिया खबर तवा आखिरी नबी हुजर जो ऐलान कयो मुझे मुस्तफा फरमायो सच बुधवा तवा बोले चयो दिल में तो चवे त गाल त सच्ची आहे तो भाड़े लगे की मजाया चवे तो सुना वाकई जे सच्चो नबी आही ये सब जमन था तो जादू कर रही मुझा बिछड़ा जे सच्चो नबी हुई जादू जमीन पे हलवा तो आसमान जो मोजज़ो दिखार मुझे मुस्तफा फरमायो ओ हबीब नाम के भलो थई वहा हबीब जे दिल ते मथा लफ्ज ईंदो वयो हबीब मना दोस्त मुझे मुस्तफा फरमायो नाम के भलो थई पी जो नालो मालिक अबे जो नालो के भलो थई हबीब जी का दिल खस जीवे पर सगनी के राजी करला चले तो सुना को मोजज़ो दिखायो मुझे मुस्तफा फरमायो सुभान सा बोल तो जो कमा देखा तो मुस्तफा जो कमा सुभान अल्लाह चले तो सुना छाबला बस को भी मोजज़ो दिखायो पर जमीन का मते हुजे मुझे आका तमा के नक्शो दिखायो हे अबू लहब जो कर हे मुझे मुस्तफा जो कर हे जबल अबू कुबैस मुझे मुस्तफा फरमायो उठो अरे जबल थे रात मुझे चोरी थी रात मुझे चोरी थी मदीने जो सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल अबू कुबैस दे मथे चढ़ी सपनी मुझे को तमन्ने जे सरदार के वठी आते तो हबीब बिन मालिक भी आयो मुझे मुस्तफा फरमायो अरे सही जमीन को मथे चोटी रे बिठाओ अर्श सामो लो खबर छा खपे हबीब बिन मालिक जो सोना को मोजज़ो करे मुझे मुस्तफा फरमायो निहारो आसमान ते वडी कड़ी शया सपनी जो चंद्र बदवा मुझे मुस्तफा फरमायो मकाम तारे के सब कया ओ हलो जे तवजो नजरो हलवायो मुझे करीम मुस्तफा उगी आनो अशद आनो मथे करे ही जो इशारो कयो अध चंद्र जो मथे दुनिया दिसी रहिया अध चंद्र जो मुझे मुस्तफा दे कदम में रब पहुंचाए छलिमा सुभान अल्लाह पहुंचे छोड़ दुनिया जो आशिक पांजे महबूब के मोहब्बत जे मौज में चढ़ो तो महबूब मुखे तुसा एतरो प्यारा हुक्म कर आसमान जा तारा तो के लाहे दिखाया जो तो मुस्तफा करीम चंद्र के छो अपने इहो में तवर के बुधाया दुनिया जे कह पिया शिकरी को नचेवा तो हुक्म कर चंद्र के लाहे अचा दुनिया जो आशिक ये जरूर चढ़वा तो तो चंद्र का भी सुनी पर चंद्र ये ओ मुझे महबूब हुक्म कर आसमान माता के लाहे दिखाया मेरे दिल के कठुकी दुआ और जो अल्लाह पैदा करला उनके खबर दुनिया का आशिक जुबानी पे इंतहा करला महबूब हुक्म कर तारा तो खेला है और मुझे महबूब उन्हें प्यारी मुहदा करे को न सकता मगर तू बाप जो महबूबा अब दुनिया के करे देखा जो अल्लाह जो महबूब दुआ तारा न पर चंद्र के आसमान तौला
जे कदमन में पहुंचाए दे कारी सुभान अल्लाह। जब मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात इहो मोजज़ो ॾेखारियो हबीब बिन मालिक दीवानो त अॻे ई थी वियो हो मस्तानो त अॻे ई थी वियो हो दिल में प्यार त अॻे ई अची वियो हो लेकिन दुनिया खे ॾेखारण लाइ अल्लाह एॾे वॾे बादशाह खे हिकिड़ी न्याणी अता कई हुई जेके टंगो बि कोन हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बाहू बि कोन हुयो बसुगी जिस्म हुयो सवा हथनि जे टंगनि जे तितरीअ जी तितरी हुई ॻाल्हाईंदी हुई ॾिसंदी हुई खाईंदी हुई पर न हली सघंदी हुई टंगो कोन हुयो न हथनि सां चोड़े पोड़े सघंदी हुई जेॾी महिल हबीब बिन मालिक इहो मोजज़ो मुंहिंजे मुस्तफ़ा जो ॾिठो त यकदमि दिल में ख़्याल कई ऐं हबीब अॼु मोटियो अथई महबूब जे रहमत जो दरिया जोश में सुभान अल्लाह। दिल में ख्याल कई तो महबूब के सवाल कर मुझे महबूब मुस्तफा निहारे फरमायो ओ हबीब मालिक जा पुत्र जी मुझे आका तुझे को दिल में ख्याल करे रहो है देर न कर जल्दी वञ तुझी बचड़ी तुझे दर खोलण जो इंतजार करे रही है सुभान अल्लाह। वक्त जो बादशाह हबीब बिन मालिक दुनिया में जो गालो दुनिया में उनकी इज्जत अबू लहब जो कंध झुकी वो अबू जहल उनके शब जो कंध झुकी वो हबीब बिन मालिक जो ओ सालिमो तोरत जो जादू बराबर ही तो यतीम जो यार सुभान अल्लाह। एक मदीने जो ताजदार महबूबा जिए जो मुझे महबूब ये फरमायो तब जादू अजीज देर कौन तो करे मुझे मुस्तफा जे कदमन ते गिरी चली तो आका आओ त दुश्मन पर जी हुस पर दिल भर जे दीदार का मोहर के कल्बो पड़ा त मोती को वजह करे तो मुस्तफा जो गुलाम थी वजह सुभान अल्लाह। मुझे महबूब मुस्तफा जो गुलाम पर जी बिगैर दोस्तर का मोतलार जी बड़ो बादशाह हो हकीमत भी बल्ला इलाज करे चली हो दियाई के सभी पर फौज लश्कर के कोटाई मुझे दो बचे जिए जो महल जे करे दियायो अना ऐलान जो त बादशाह अची वया जिए जो कर को अंदर के इसे तमोजी न्याणी चोबी जे चंद वागो मुकी पजे बाबे जो इस्तकबाल करे रही सुभान अल्लाह। या अबी मरहबा या अबी अहलन व सहलन या अबी पी पजे न्याणी के चपड़ी में बाको आई दे ताहु कदे ओ मुझी बच्ची ये सब कुछ छा थी रहा न्याणी जवाब थी ओ मुझा बाबा इहो बुधाई त ही छा थी रहा या इहो बुधाई त तू कीअं मुझे महबूब जे कदम ते गिरी पियो सुभान अल्लाह। न्याणी जी ॻाल्हि ॿुधी पीउ चयो जो बची तूं छा थी चवी बची चवंदी हा मुंहिंजा बाबा ख़बर नाहे केरु हो ख़बर नाहे केरु हो मां पंहिंजे हाल में पई हुअसि आयो ऐं अचे मुंहिंजे चेहरे ते हथ घुमाए चवण लॻो ओ अल्लाह जी बानी तुंहिंजे दुखनि जा ॾींहं ख़तम थी विया ज़रा अखियूं खोले ॾिस तुंहिंजो पीउ खे अल्लाह महबूब जो गुलाम कीअं बनायो आहे मुंहिंजा बाबा जीअं जो मूं हीअं निहारियो उन जोरन जो हथड़ो करे थो मां जो हीअं निहारियो ॾिसां पई त जबल अबू उबैस ते तूं बीठो हो जबल ते बीठो है या भी कौन बीठा हुआ तो सुने महबूब जे खिदमत में अर्ज करो महबूब चोटी जे चंद्र के जीवो महबूब सीता पई गया ओ मुझा पापा प्रेम न कर महबूब जो गुलाम थी तो मुझा पापा मां जो मिट भी कोन गुजरिया तो मुझे महबूब जे कदमन ते गिरी कलमो पढ़ो तू तो कलमो पे पढ़ी मारी तो सागत कलमो पई पढ़ा सुभान अल्लाह।
मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जो दुश्मन साबी ये को कयो ओ हो जा मुसलमान भा खुदा जो कसम अल्लाह जा नेक बादरा चौदा है तो मुझे महबूब मुस्तफा जा इतना थोड़ा है मुसलमान जे मथो जिस्म में वार तक मुस्तफा जा थोड़ा अजा भी घना सुभान अल्लाह मिलता पंज पचाहन नजरी पकाली करे अम्मा आमिना सुनी फरमाई दिया जी मुझे वजूद का मुझे मदीने वाले मीर जो नूर अल्लाह जे हुक्म सा खुरूज जो खरज मिन्नी जी मुझे महबूब मुझे वजूद का बाहर आयो मदसा पे तजर अर्श जा सभी तारा मुझे सलाम करे मुबारक नहीं रहा इतनी रोशनी थी रही कमरे में अंदर वही करे माँ आमिना शाम जो मारी किसी नहीं अम्मा आमिना फरमाती माँ माया कुछ लम्हन का बाद मुझे दिल में ख्याल आयो बच्चे दे निहारा मंजर में गुम थी गई एक अजीब मंजर हुआ आसमान जा सितारा एक लगे मुझे चित्त खम भी अंदर छी गया सभी दुनिया मुझे आगे एक लगे जब तबीयत अच्छी गई मंजर में गुम थी गया आखिर एकदम ख्याल आयो बच्चे ने तरसा ये जो निहारा तो मुझे महबूब बेशादी सजदे में रखी करे आवाज नहीं रही हो मौला मुझे गुनहगार उम्मत जी पार पहुंचे सुभान अल्लाह ओ बेवफा मुसलमान ओ बेवफा मुसलमान अजा सा तुझे अफ्रीका में कल कोई कौन कहो मुझे महबूब अगली को तुझे बोझल जिला दो भरे यह निशानी कह दिनी जो अम्मा आमना सुनी दिनी अजबी निशानी बनी तो के सुने अबू बकर सिद्दीक का कुछ उठाया सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा था जदर मदीने जे ताजदार ज़ाहिरी तौर पे इन जिस्म से दुनिया के अलविदा चयो सैयदना अबू बकर सिद्दीक गवाही नहीं रहेगा तमाम जदी मल महबूब मुस्तफा करीम के मज़ार पर अनवार में लागे जदे सभी मथे त्यासी तमाम दीवानो महबूब जो दिल चयो ऐ अबू बकर को बड़ी गाल जो दीदार कर सैयदना अबू बकर सिद्दीक फरमाया रात में माही जो पद महबूब दे दिहारो तमा पाजे अखिल साद छे तो किए लगो वो जो मुस्तफा जो लगरा बचोरे रहा मुझे हबीब जाल पहला गया सैयदना अबू बकर सिद्दीक सुने फरमायो यकदम माहे लगी गए दिल में ख्याल करो अबू बकर पंद्रो करे महबूब कहो क्या बैठे सैयदना सिद्दीक के अकबर सुने फरमायो जी जो माहे लगी अजे करीम आका जो पाक लफ्ज मुबारक दे कंग करो तब जो महबूब मुस्तफा जी पाक सुभान अल्लाह कहते हैं मते चले मज़ार को अनवार में मुझे मुस्तफा मौजूदा अना मिट्टी दुकान दरिया सैयदना अबू बकर सिद्दीक कराही नहीं रहवा तुम बजे कन्न सब जो मुझे मुस्तफा करीम जे पाक लफ्ज में आवाज पहुंचे ए मुझे मौला मुझे गुनहगार उम्मत जी पार पहुंचे ओ करने वाला मुसलमान ओ करने वाला मुसलमान तुम सोच अभी तक मुसलमान क्या छाजे करे तो जो मुझे महबूब के कलमे पढ़े जो महबूब के कलमा न पढ़िया अभी तक वो हिंदू सनेगा वो बेगवार सनेगा वो वारियो सनेगा वो मुर्तद सनेगा वो मजूसी सनेगा वो मुशरिक सनेगा अभी तक देखा इज्जत मिली वहाँ इज्जत मुझे महबूब के कलमे
जे सदके मिलिया कलमो कंजे करे मिलिया जो मदीने वाले वीर जे करे मिलिया ई जेका तो के अज इज्जत ई जेका मस्जिद जी हो लगा ई जेका मुर्दे ताहिया ई जेका मुसल्ला ई जेका नमाज इन्हीं तो मुझे रब्बा पठी कर दिया जो मदीने जे घोट रची दिया तो चाहे महबूब जमीन पे अचर सा किन कोठन के याद करे जमीन पे वंजन सा किन कोठन के याद करे ऐ उन महबूब जे आमद जी जे करे को मुसलमान की खुशी न करे फजला को कोई लफ्ज ना है बस इकरो लफ्ज है बात ये इन हाल दे जो उन महबूब जे इकरो भी तो के याद करे तो सच करे हुआ दुनिया जो दस्तूर हुआ जन के जमा फायदे थी हुआ उन जो शुक्र को अदा कर हुआ असा तो दीवाना हो असा तो चया हो असा तो मस्ताना हो रब्बुल अवल जे अचानक अगे इस्तेमाल थारुदा हो घर ही सिंगारी दासी यार छा जशन ही लगासी छो असा जो ईमान असा के जेकी कुछ दिनो मुझे रब्बा पर वठी के वालो मदीने वालो जोड़ा अरे सब कुछ दुनिया ही यार जे करया तो उन जी खुशी न कयो तो तुझी कयो याद रखो जे को खुशी न थो करे तो भले भी कुछ तो न चो गलत उहो भी है छो गलत कोने जेके कुछ मिले तो खुशी न उहो कदो जेके कुछ मिले ही कोने तो खुशी न थो करे हां हां जेको खुशी न थो करे चले तो ही हुआ तमाम के कोई भी जवाब न तो जो बात तो सच तो चली जे कुछ जमी तो सच तो चली भले तू जश्न न कर भले तो खुशी न कर तो खुशी तो कभी उन जिया जैसा रूह जो रिश्तो हो सरफराज है चले तुझे रूह जो रिश्तो न थो करे तो खुशी दुश्मन जी थोड़ी कबिया खुशी गौरव जी कबिया जैसा दिल जो रिश्तो बदल हो गया असा के तो दिल ही महबूब के सदके मिलिया तो रिश्तो का बात जी का सुभान अल्लाह मुझे आका करीम अलैहिस्सलाम ने आमद जी खुशी करवाओ मुझे महबूब जे मिलाद करवाओ ताकि लख मुबारक हो करोड़ों मुबारक हो अलग खुद मुबारक हो याद रखिए चलो ये खुशी गमी फितरत अल्लाह इंसान जे वजूद में पैदा किया जिनजे जेतो रिश्तो खातो हुंदो ताकि तगाले जा सुभान अल्लाह मयत थी तो शहर जा हज़ारे माण्हू नमाज़ पढ़ण कॾहिं ईंदा हुआ मगर के सियासत जी ॻाल्हियूं कनि के दुनिया जी ॻाल्हियूं कनि के मुक़ाम ते बीठे अजीब अजीब ॻाल्हियूं पर के उहे मुक़ाम जंहिंजी अखियुनि मां ॻोल्हो सुठो हुई कोन्हे मयत साॻियो जमात साॻी नमाज़ बि सभिनी पढ़ी इहो फर्क़ु कहिड़ो आहे तंहिंखां पुछंदे भला ही घणो छो थियो चओ इन जो गहरो रिश्तो इन जो गहरो रिश्तो आहे यानी अखियुनि मां रोअण फक़त रिश्ते जी बुनियाद ते ईंदो आहे हाणे इहो थियो कमु अॼु ख़ुशीअ जे मथां शादी थी रही आहे को ख़ुशीअ जी महफ़िल थी रही आहे शरीक त हज़ारे हूंदा आहिनि समय हूंदा आहिनि पर सभु नचंदा कोन्हनि के मज़ो ॾिसंदा आहिनि के उन्हनि ते ठुकरूं कंदा आहिनि पर मुंहिंजा दोस्त जेको बाको दोस्त हूंदो उहो पंहिंजो तेसिताईं बि नचंदो जेसिताईं किरी न पवे जेको क़रीबी रिश्तेदार हूंदो उहो खुशीअ जी इंतिहा करे छॾींदो माण्हू त हज़ारे हूंदा आहिनि मगर खुशी करण वारा थोरा हूंदा आहिनि छो जंहिंजो जेतिरो घणो रिश्तो हूंदो आहे खुशी उनखे एतिरी घणी हूंदी आहे महबूब रहमतुल लिल आलमीन काइनात जे ज़रे जो कढी आहे मगर महबूब जे आमद जी खुशी इन ताल्लुक़ निस्बत जे बुनियाद ते थींदी आहे जंहिंजो जेतिरो यार सां वधीक प्यार हूंदो उहो एतिरो ख़ुशि हूंदो सुभान अल्लाह इन करे पंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे हे जेको रूह जा रिश्ता आहिनि इहो अलाह बणाईंदो आहे इन करे जेको मिलाद न करे उनखे झेड़ो न करे ख़बरदार हिनखे कुझु चओ न इहा तुंहिंजी बेवकूफ़ी आहे कंहिंखे कुझु न चओ मर्ज़ी त मुंहिंजी रब जी आहे जवाबु मर्ज़ी त मुंहिंजे अलाह जी आहे कंहिंखे अमीर करे उनजी मर्ज़ी कंहिंखे ग़रीब करे उनजी मर्ज़ी कंहिंखे करोड़पति करे उनजी मर्ज़ी कंहिंखे तकाड़ी करे उनजी मर्ज़ी अलाह सभिनी खे रसूल न करे सघे जवाबु ॾियो अलाह ताक़त बनाए छा हरी के अमीर नथो करे सघे छा करे सघे थो तो कंहिंखे तकाड़ी कराए हिकिड़े पाणीअ जे गभेरा सॼो ॾींहुं थो लोड़ाए तंहिंखे वरी तव्हां अध दुकाई अध पुछराए था छॾीनि पोइ छा चवंदे तूं चवंदे मुंहिंजे मालिक जी मर्ज़ी आहे पोइ चवे इहा मालिक जी मर्ज़ी आहे त हीअ बि त मुंहिंजे मालिक जी मर्ज़ी आहे महबूब उन जो आहे काइनात उन जी आहे मखलूक उन जी
गिरी जो इश्क पैदा करे छे जंहिंजे सीने में बड़े सुगंध किचरो भरे छे इन करे केवल कुछ भी न छे बस तू पंहिंजे दिल जो मालिक थी अगर तुझी दिल कबूल करे तो मुझे आका जा जश्न कर खुशू कर मां रब जो कसम करे तो तुझे जवा तबरो मुझे को अबू लहब हुजूर जो सनो चाचे हो अभी पानी अचे चयो अरे अबू लहब मुबारक तई छाजी भाई क्यों जाओ तेरी घर में मुझे भाई क्यों जाओ अचे हां जे भाई क्यों जावा उतनी रे आमर जे इशारे चाहे तो के आजाद करे छे छो मुझे भाई के दिल जी खुशी बताई दे भाई के जे खुशी की खबर अबू लहब के पानी दिनी उनके आमर सा आजाद करे छे मरण का बाद जब उनके कब्र में दिखो चेहरे बने बोल दिया का पूछो मतलब फिक्र वाले का पूछो जब कब्र में दिखो मशहूर मारूफ का था जब कब्र में दिखो अजाब के सूरत में हो जब को उनके अजाब ही अजाब पर जब सुमर जी रात थी दिया इन मुझे मांगो मां अल्लाह जे कुदरत के साथ एड़ो इको दूर चलो बशीर हो गया मां रात में विजनो हां कब्र जो अजाब होता दूर थी दुआ पुछवार पूछो तो छा इन चीज जो मामलो चाहे जे फरिश्ता बुधाईंदा या बात उनकी चीजा जे महबूब जे एक भाई ने सच्ची करे इन आंखों के इशारे से पानी के